अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। फ्रेंड्स, मायरा किचन में अॼु असां तव्हांजे लाइ तमामु मज़ेदार रेसिपी खणी आया आहियूं जिन नालो आहे स्लोपी जो। स्लोपी जो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां तेल विझूं था 2 टेबल स्पून, थूम जो पेस्ट विझूं था 1 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 30 सेकंड्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। उन खां पोइ हाणे विझूं था हिकु अदद कटियल बसर ऐं बसर खे तक़रीबन 2 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। बसर खे 2 मिनटनि ताईं हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था वॾे गोश्त जो कीमो, 1 पाउंड जेको तक़रीबन 450 ग्राम्स थींदो आहे। कीमो विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सुकनि धाणनि जो पाउडर 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, हैड आहे 1/2 टीस्पून, ड्राइड ऑरिगेनो विझूं था 1 टीस्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून ऐं हाणे चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे हाणे कवर कंदासीं। ढक ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल गजर 1/2 कप, सैलरी विझूं था 1/2 कप ऐं सैलरी बि हिकु सब्जी जो क़िस्म आहे। शिमला मिर्च विझूं था 1/2 कप, मटर विझूं था 1/2 कप ऐं हाणे तक़रीबन 10 मिनट जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। तक़रीबन 10 मिनट जे लाइ तेज़ बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था बारबेक्यू सॉस 1 टेबल स्पून, हॉट सॉस 2 टेबल स्पून, टमेटो केचप आहे 4 टेबल स्पून, ऐं हाणे तक़रीबन 15 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। असां तक़रीबन 15 मिनट जे लाइ कीमे खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे कीमो तयारु थी चुको आहे। हाणे हिकु तओ गरम कयो आहे ऐं हिते असां वटि आहिनि 2 अदद बंस ऐं बंस खे असां विच मां कटे 4 पीसिस करे छॾिया आहिनि ऐं हाणे बंस जे पीसिस खे असां तए ते गरम कंदासीं। बंस जे पीसिस खे तए ते गरम कयो आहे त हाणे हिकु प्लेट में रखियो आहे ऐं हाणे बंस जे पीसिस जे मथां विझूं था कीमो। कीमे जी लेयर बंस जे हेठां वारे पीसिस जे मथां चङी तरह सां लॻाई आहे ऐं हाणे विझूं था मोज़रेला चीज़ ऐं हाणे बंस खे मथियां वारे हिसे सां कवर कयूं था ऐं असांजो मज़ेदार स्लोपी जौ हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि ईंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।